ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पीपल्स पार्टी रोहिड़ी के अगवान सनाउल्ला शहर साफ़ इंसान पंहिंजी रिहाइश का अछियूं कबियूं शहर हाउस ते ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवाम खे हमेशा रोज़गार ॾिनो आहे। असांजे अॻवाननि ते कूड़ा केस ठाहिया विया। वज़ीर ट्रांसपोर्ट सैयद अवेस कादिर शाह जी हिदायतुनि ते तरक़ियाती कम मुकम्मल कया विया आहिनि ऐं अवाम जी सहूलियत लाइ वधीक मंसूबा पिणु शुरू कया विया आहिनि जेके जल्द मुकम्मल कया वेंदा। कोरोना वायरस जे सूरतहाल में सैयद अवेस कादिर शाह सखर ऐं रोहिड़ी जी अवाम खे सहूलियतूं फ़राहम कराइण लाइ बहितरीन कम कराया आहिनि। सनाउल्ला शहर वधीक ॻाल्हाईंदे चयो त MPA सैयद अवेस कादिर जी बहितरीन कारकर्दगी जे करे ट्रांसपोर्टर पंहिंजे रोज़गार सां लॻल रहिया। पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं हर दौर में माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे। पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। सैयद खुर्शीद खे नाहक क़ैद ऐं रखियो वियो आहे। उन अमल ख़िलाफ़ तहरीक जारी रखी वेंदी। मुख़ालिफ़ पीपल्स पार्टी खां ॾिनल आहिनि तॾहिं साज़िशूं पिया कनि उन्हनि जी का बि साज़िश कामयाब कोन थींदी। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।